ठीक है हफ़ीज़ मलिक, वॾी महिरबानी। कंदकोट खां नाज़िन अपडेट कयो। नाज़िन, केटी बंदर में पेट्रोल जे अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ रहवासियुनि पारां शटर बंदि हड़ताल करे एहतिजाज कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था ग़ुलाम नबी ख़ासकेली जी हिन रिपोर्ट में। जे खिलाफ़ सामूंडी पट्टी जे इलाइक़े केटी बंदर, बगान, गाड़ो, बुआड़ा समेत समूरा इलाइक़ा जेका आहिनि मुकमल तौर ते जेके दुकानदार आहिनि पंहिंजा दुकान बंदि करे छॾिया आहिनि। जॾहिं त शहरनि में जेके आहे रोडनि तां जेकी ट्रांसपोर्ट जेकी आहे उहा मुकमल तौर ते जेकी आहे गाइब थी चुकी आहे। जॾहिं त हिन वक़्तु तव्हां ॿुधाईंदो हलां त मुकमल जेकी आहे महांगाई जेकी वधंदड़ महांगाई आहे, पेट्रोल ऐं डीज़ल जा रेट वधण खां पोइ जेकी आहे महांगाईअ में जेकी ॻाटे तोड़ जेको इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिंजे करे जेका आहिनि हिते जा इलाइक़े वासी जेका आहिनि सख़्तु जेका परेशान थी विया आहिनि। जॾहिं त मज़दूर तबिको जेको आहे हिन वक़्तु जेको आहे तमामु घणो जेको आहे परेशान हाल जेको आहे मौजूदु आहे। ऐं मज़दूर तबिके जो इहो चवणु आहे त वधंदड़ महांगाई जे करे जेको आहे रोज़मर्रा जूं शयूं जेकियूं आहिनि अटो, गेहु, खंडु जेको आहे उन्हनि जो चवणु त अटो जेको आहे हिन वक़्तु 180 रुपया किलो जेको अटो थी वियो आहे ऐं खंडु जेकी आहे 190 रुपया किलो जेकी खंडु थी वई आहे ऐं गेहु जेको आहे 6 खां साढा 600 रुपया किलो जेको गेहु थी वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको मज़दूर तबिको जेकी रोज़मर्रा जी मज़दूरी कंदड़ जेको मज़दूर जेको आहे उहो इंतिहाई जेको परेशान थी वियो आहे। ऐं वधंदड़ महांगाई जे ख़िलाफ़ जेको आहे हिते जेके दुकानदार ऐं ट्रांसपोर्ट वारनि जो इहो चवणु आहे त तेल महांगा थियण जे करे जेको आहे असांखे तमामु घणा नुक़सान थींदा, जंहिंजे करे असां पंहिंजूं गाॾियूं जेकियूं आहिनि ॿियारे छॾियूं आहिनि। ऐं दुकानदारनि जो चवणु आहे जेकी रोज़ महांगाई थियूं थियनि जंहिंजे करे असां का बि शइ जेकी आहे उहा विकिरो नथा करे सघूं। हिन जे करे हुनजो चवणु आहे त तमामु घणी जेकी महांगाई थी आहे हुननि जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत खां इहा घुर कई आहे त फौरी तौर ते जेको आहे बिजली ऐं इन खां अलावा जेके रोड जेके पेट्रोल ऐं डीज़ल जा रेट जेके आहिनि उहे किराए वञनि, जीअं त महांगाईअ में जेकी आहे घटिताई अची सघे ऐं ग़रीब माण्हू जेका आहिनि उहे ख़रीदारी करे सघनि। जी।